सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब छहों सबक छहों निस्बत मश्क 6.1 रेशियो एक्सरसाइज 6.1 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। ॿारो हिनमहिल ताईं असां निस्बत जे बारे में काफ़ी ॼाण हासिल करे चुका आहियूं। असां न रुॻो निस्बत खे ॼाणूं था, उन्हनि जी थ्योरी असांखे ख़बर आहे, पर असांखे उन्हनि जा सवाल हल करण जा गुर बि अचनि था। सो अचो त हाणे मश्क 6.1 करे असां पंहिंजे पाण खे आज़मायूं। पहिरियों सवाल आहे रिड्यूस द फॉलोइंग इनटू लोएस्ट इक्विवेलेंट फॉर्म। हिन निस्बत खे सादी सूरत में आणणो आहे। 3 सॼा 2 भाङे 5 निस्बत 0.6 निस्बत 3.5 ये तो कंफ्यूजिंग आहे। असां त ॾिठो ई कोन हो त 3 बि निस्बत में थी सघनि था। असां त रुॻो 2 ॾिठियूं। हाणे छा कयूं? अचो थोरो सम्झूं त 3 वारी निस्बत छा हूंदी आहे। ॿार तव्हांखे केक बिस्कुट पेस्ट्रियूं डबल रोटियूं इहे त वणंदियूं हूंदियूं। इहे सभु बेकरीअ जा आइटम हूंदा आहिनि, उहे बेकरी वारा ठाहींदा आहिनि। इन्हनि सभिनी आइटम जा जेके ख़ासि जुज़ा आहिनि उहे आहिनि अटो, आनो, खंडु, सणभ ऐं उन खां पोइ पाण्याठ हूंदी आहे ऐं ॿियूं शयूं जेके हूंदियूं आहिनि उहे ख़ासि न आहिनि, पर ख़ासि इहे आहिनि। हाणे इहे सभु शयूं उन्हनि मां ई ठहंदियूं आहिनि, पर बेकरी वारा छा कंदा आहिनि, जो हुनजो मुख़्तलिफ़ मक़दार वठंदा आहिनि न, त मुख़्तलिफ़ शइ ठही हूंदी आहे। यानी जेकॾहिं हीअ घटि वरितऊं हीअ वधीक वरितऊं त सम्झो त बिस्कुट ठही वियो, या जेको आहे ॿिनि जो मक़दार खे वधायूं त डबल ठही वियो। साॻियुनि शयुनि मां मुख़्तलिफ़ शयूं ठहंदियूं आहिनि। सो इन खे चवंदा आहिनि बेकिंग रेसिपी, यानी बेकिंग जो या नुस्ख़ो। सो अचो त ॾिसूं था हिन नुस्खे में छा हूंदो आहे, उहे कीअं लिखंदा आहिनि। सो इन बेकरी जे नुस्खनि में मुख़्तलिफ़ ठहियल हूंदा आहिनि, पर मां तव्हांखे 3 क़िस्म जो ॾेखारियां थो। जेके बिस्कुट हूंदा आहिनि उन्हनि में 3 हिसा अटो विझंदा आहिनि, 2 हिसा लिक्विड विझंदा आहिनि ऐं 1 हिसो फैट जो आहिनि सणभ जो विझंदा आहिनि। पोइ उहो मखण बि थी सघे थो, तेल बि थी सघे थो, ऐं खंडु जेको आहे पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां विझंदा आहिनि। पर हीअ उन्हनि जो फिक्स हूंदो आहे त एतिरो उन्हनि खे असांखे रखिणो आहे जीअं बिस्कुट ठहे। पोइ जॾहिं केक ठहंदो आहे त 1 हिसो अटो विझंदा आहिनि, 1 हिसो बटर जो यानी मखण जो विझंदा आहिनि, 1 हिसो खंड जो ऐं 1 अंडो, 1 हिसो अंडे जो आने जो। पर जीअं डबल रोटी ठाहींदा आहिनि त 2 हिसा अटे जा या मैदे जा, 2 हिसा पाण्याठ जा, हुन में खीर बि थी सघे थो, पाणी बि थी सघे थो, 1 हिसो आने जो ऐं 1 हिसो सणभ जो। इहे रखंदा आहिनि उहे हिसा। हाणे इहे हिसा इन जे करे रखंदा आहिनि, इहे हिसा करे लिखंदा आहिनि, वज़न में कोन लिखंदा आहिनि। जीअं उन घटि ठाहिणो हुजे या वधीक ठाहिणो हुजे त उन्हनि खे आसानी थिए। जीअं 1 केक ठाहिणो आहे त उन लाइ हिकिड़ो हिसो खणंदा, 2 केक ठाहिणा त एतिरा ई 2 हिसा करे खणंदा हर शइ जा। उन जे करे हुनखे ईअं लिखंदा आहिनि। इन साॻी शइ खे असां निस्बत में बि लिखी सघूं था। उहा निस्बत ईअं थींदी जो अटे, लिक्विड ऐं सणभ जी निस्बत थींदी हिन में 3 निस्बत 2 निस्बत 1। अहिड़ी तरह पाउंड केक में जेका निस्बत थींदी मैदे जी, बटर यानी मखण जी, खंड जी ऐं आने जी, उहा थींदी 1 1 1 1। सभु शयूं हिक जेतिरियूं हूंदियूं, उन खे मिलाईंदो त केक ठही वेंदो। ऐं जेका डबल रोटी आहे उन जी निस्बत आहे 2 2 1 1। सो हाणे जेकॾहिं असां हीअ निस्बतूं सिर्फ़ु यादि करे छॾियूं त असांखे जेको आहे हीअ नुस्ख़ा यादि करण जी ज़रूरत ई कोन्हे। सो इहे आहिनि 2 खां वधीक अददनि जो पाण में निस्बत। इन में का बि हद कोन्हे ऐं केतिरा बि अदद पाण में निस्बत रखी सघनि था। हाणे असां हिन 3 अददनि वारी निस्बत खे सादी सूरत में आणींदासीं। सादी सूरत में आणण लाइ असांखे ख़बर आहे त जेके गॾियल अणपूर आहिनि उन्हनि खे असांखे गैर वाजिब अणपूरनि में तब्दील करणो हूंदो आहे ऐं ॾहायुनि खे बि अणपूर में तब्दील करणो हूंदो आहे। सो असां पहिरें मरहले में इहो कमु कंदासीं। 3 सॼा 2 भाङे 5 इहो बराबरि थींदो असांजो छेद में 5 ईंदो ऐं उन खां पोइ असां हिनखे ज़रब कंदासीं पाण में ऐं 2 उन में जोड़ कंदासीं। उहो थींदो 3 ज़रब 5 वाधू 2, उहो बराबरि थींदो 3 5 15 ऐं 2 17, 17 भाङे 5। उन खां पोइ 0.6 खे असां कयूं था। 0.6 जेको आहे उहो थींदो बराबरि ॾींदासीं निशान अणपूर जो। हिते जेको आहे असां लिखंदासीं 0.6। ॾहाई जी जाइ ते असां लिखंदासीं, हीअ ॾहाई आहे, उन जी जाइ ते असां लिखंदासीं 1
उन खां पोइ असां ओतिरा ॿुड़ियूं लॻाईंदासीं जेतिरा हिन पासे ॾाहे खां साॼे पासे अदद आहिनि। हिकिड़ो अदद आहे, उनजे करे असां हिकिड़ी ॿुड़ी लॻाई ऐं असां जेको आहे उन अणपूर खे ॾाहे छॾियो। हिन पासे ॿुड़ी आहे, हिनखे बि ज़रूरत न आहे। इहो बि असां वटि अची वियो 6/10। अहिड़ी तरह असां हाणे कंदासीं 3/5 खे 3/5 बराबर थींदो साॻियो लिखंदासीं 3.5। हिते डेसिमल जी आहे त 1 ऐं हिकिड़ो आहे हिन पासे अदद, उनजे करे असां लिखंदासीं ॿुड़ी ऐं उन खां पोइ असां हिन डेसिमल खे ॾाहे छॾियो। ठीकु आहे, असां वटि इहो अची वियो 35/10। सो हाणे असांखे जेका निस्बत मिलंदी उहा निस्बत मिलंदी 17/5 निस्बत 6/10 निस्बत 35/10। हाणे ॿार जेकर मां सभिनी खे, छो त मां हिते असां थो हिते मूं वटि 10 आहे, उनजे करे मां टिनी खे 10 सां ज़रब कंदुसि। टिनी खे जेकॾहिं मां 10 सां ज़रब कई त छा थींदो, अचो त ॾिसूं। हिनखे मूं जेको आहे 10 सां ज़रब कंदुसि, हिनखे बि 10 सां ज़रब कंदुसि ऐं हिनखे बि 10 सां ज़रब कंदुसि। हाणे हिते छा थींदो, इन ज़रब में हिते 10 सां 10 कटिजी वेंदा, हिते 10 सां 10 कटिजी वेंदा, हिते थींदो 1 5 5 ॿिए 5 10 ऐं मूं वटि छा बचंदो 17 ज़रबिया 2 उहो थींदो 1734 निस्बत हिते थींदो 6 ऐं निस्बत 35। अचो त हाणे चेक कयूं त हीअ वधीक सादो थी सघे थो या न। असां ॾिसूं था नंढे में नंढो अदद आहे 6 जंहिंजा जुज़ आहिनि 2 ऐं 3, 3 × 6। हाणे हिनखे ॾिसूं त हिन ते ॿिनि जो खोड़ो त लॻे थो, पर हिन ते ॿिनि जो खोड़ो कोन थो लॻे, छो त हिते ॿधी अघु कोन्हे साॼे पासे, उनजे करे 2 सां त कोन थो वंडी सघे। 3 सां 3 × 4 7, उनजे करे 3 सां वंडिजी कोन थो सघे, उनजे करे हिन टिनी खे ॿिए कंहिं बि अदद सां साॻे बत वंडे कोन थो सघिजे। उनजे करे हीउ असांजो आख़िरी जवाबु हूंदो ऐं हीउ असांजो जेको आहे उहो आंसर थी वियो जी सादी सूरत जो। ॿियो सुवाल जेको कंदासीं उहो फाइंड रेशियो ऑफ द फॉलोइंग एंड राइट इट लोएस्ट फॉर्म 5 years and 3 months, यानी 5 सालनि जी ऐं 3 महीननि जी पाण में निस्बत ॿुधायो ऐं उनखे सादी सूरत में रखो। तो निस्बत असां कयूं था, असां सभिनी खां पहिरीं ॾिसंदा आहियूं त मिलियल असां वटि छा आहे, मिलियल आहे असां वटि 5 साल ऐं 3 महीना। हाणे हिनखे छा कबो आहे, चेक कबो आहे, जांच कबी आहे, मक़दार साॻिया आहिनि, ॿई वक़्त आहिनि, पर एका हुनजा साॻिया न आहिनि, हीअ सालनि में आहे हीअ महीने में आहे। छा कबो आहे, एका मटायूं। अचो त असां एका मटायूं। 5 साल खे मटाइणो आहे असांखे महीननि में। 5 साल ख़बर आहे त 1 साल में 12 महीना हूंदा आहिनि, 5 सालनि में थींदो 12 ज़रबिया 5 60 महीना, 5 12 60। हाणे असां मटायल एका लिखंदासीं त मटायल असां वटि छा आहे मक़दार, मटायल मक़दार थिया वक़्त जा 60 महीना ऐं 3 महीना। हाणे असांखे जेको आहे मुंड ऐं पुछ ॻोल्हणो आहे। मुंड असांजो 5 साल आहे ऐं पुछ 3 आहे, 60 महीना ऐं 3 महीना थियो। असां हाणे निस्बत लिखी छॾी जेका 60 निस्बत 3 आहे। हाणे अचो त हिनखे सादी सूरत में आणियूं। सादी सूरत में आणण लाइ 60 निस्बत 3 लिखी उनखे ॾिसंदासीं त हिते 3 आहे, उनजे करे हिन ते 3 जो खोड़ो लॻाईंदासीं। 3 जो खोड़ो लॻायूं था, असां वटि लॻंदो 2 × 6, हिते थी ॿुड़ी, हिते थींदो 3 जो खोड़ो 1। सो असांजी निस्बत जेका ईंदी उहा जवाबु थींदो 20 निस्बत 1। इहो असांजो आंसर थींदो। सुवाल नंबर 3, कन्वर्ट द फॉलोइंग फ्रैक्शंस इनटू रेशियो फॉर्म। ही जेके अणपूर ॾिनल आहिनि उन्हनि खे असांखे निस्बत जी सूरत में लिखणो आहे। असांखे ख़बर आहे त छा हूंदो आहे त a निस्बत b बराबर हूंदो आहे a/b या बराबर हूंदो आहे a/b। सो असां इहो उसूल इस्तेमालु करे हिन सुवाल खे कंदासीं, पर हिन में छा थींदो जो हीउ जेको आहे उहो पोइ ईंदो, हीउ अॻियां ईंदो, यानी असां हिनखे लिखी सघूं था हिन सूरत में। सो हाणे इन सूरत में त हाणे असांखे आसानी थी वई। हीउ थींदो a ऐं b, त हिन जी निस्बत थींदी 2:9, 5:6, 1:75, 3। हिन में त जेको आहे ॿियो आहे कोन, छेद त आहे कोन, पोइ हाणे छा कंदासीं।
असांखे ख़बर आहे त जॾहिं कंहिं अदद जो छेद कोन हूंदो आहे उन जो छेद हूंदो आहे 3 जेको आहे उहो थींदो 3/1, हुनजे करे हिन जी निस्बत थींदी 3:1। सवलो। अॻियो सवाल, रिप्रेज़ेंट द फॉलोइंग इनटू फ्रैक्शन। हेठि ॾिनल निस्बतुनि खे अणपूरो जी सूरत में लिखो। सो हिन जो उबतड़ आहे। हिन में असां छा इस्तेमालु कंदासीं? हिन में इस्तेमालु कंदासीं असां क़ाइदो A:B बराबरि आहे A/B। मुंड ईंदो उंस में, पुछड़ ईंदो छेद में। सो अहिड़ी तरीक़े सां असां x एंड y जो लिखंदासीं त इहो थींदो x/y। सतों सवाल, the measure of sides of two squares are 2 centimeters and 5 centimeters. Find the ratio of their perimeters. ॿिनि चौरस शिकिलियुनि जा पासा तरतीबार 2 सेंटीमीटर ऐं 5 सेंटीमीटर आहिनि। ॿिन्ही चौरसनि जे अहातनि जी पाण में निस्बत लहो। छा जी? अहातनि जी, पासनि जी न। हाणे पासा ॾिनल आहिनि, अहातनि जी निस्बत लहणी आहे। हुनजे करे छा करिणो पवंदो? असांखे सभिनी खां पहिरीं जो अहाता ॻोल्हणा पवंदा, निस्बत अहातनि जी ॻोल्हणी आहे न। सो अचो त हिन खे कयूंसि। असांखे ख़बर आहे त जेको चौरस हूंदो आहे उन जे अहातो हूंदो आहे उहो जेकॾहिं हिकिड़ो पासो ए आहे चौरस जो, हुनजा सभु पासा बराबरि हूंदा आहिनि। हुनजे करे सभु पासा थींदा ए ए ए ए। हुनजे करे अहातो छा हूंदो आहे? अहातो हूंदो आहे त चौरस जो सभिनी पासनि जो जोड़। इहो जोड़ छा थींदो? ए प्लस ए प्लस ए प्लस ए। ठीकु आहे, ए प्लस ए प्लस ए प्लस ए, यानी कि 4 ज़रबिया ए करे छॾियूं। सो पेरीमीटर असांजो थींदो आहे 4 मल्टीप्लाइड बाय साइड, यानी 4a। इहो असांजो थींदो पेरीमीटर हिन स्क्वायर जो या हिन चौरस जो। सो हाणे पेरीमीटर असांखे ॻोल्हणो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं असांखे मिलियल आहिनि पासा 2 सेंटीमीटर ऐं 5 सेंटीमीटर, त अहाता हिन जा कीअं निकिरंदा? हिन खे बि चइनि सां ज़रब करणी पवंदी, हिन खे बि चइनि सां ज़रब करणी पवंदी। करे छो त चइनि सां ज़रब करे अहातो निकिरंदो आहे। सो त अहातो थींदो हिन ॿिनि वारे जो अहातो थींदो 4 × 8 ऐं उहो थींदो 8 सेंटीमीटर। ऐं जेको 5 वारो जेको चौरस आहे उनजो अहातो थींदो 5 × 20, उहो थींदो 20 सेंटीमीटर। हाणे असां जांच कयूं त मक़दार साॻिया आहिनि? हा, ॿई मक़दार साॻिया आहिनि सेंटीमीटर हिन में, हिन रेग में। हा आहिनि। ऐं एका साॻिया आहिनि? एका बि साॻिया आहिनि, ॿई सेंटीमीटरनि में आहिनि। मुंड छा आहे? पहिरीं आहे तरतीब में 2 सेंटीमीटर। ठीकु आहे, हुनजे करे मुंड में थींदो असांजो 8 सेंटीमीटर थींदो ऐं पुछड़ में असांजो थींदो 20 सेंटीमीटर। हाणे लिखणी आहे निस्बत। उहा निस्बत थींदी असांजी 8:20। हाणे अचो त असां हिन निस्बत खे सादी सूरत में आणियूं। 8:20 खोड़ो लॻंदो, ॿिनि जो बि लॻे थो पर चइनि जो बि लॻे थो। मां सिधो चइनि जो थो लॻायां। 2 चौंक 8, 5 चौंक 20। असांजो जवाबु थी वियो 2:5। वारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी कयूं था। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।